بسم الله الرحمن الرحيم सब सिलसिला जेके आहिनि उहे उन्हनि जी सुनंदा आहिनि सुभान अल्लाह तालियूं साईं सुभान अल्लाह नमो साईं जे लाइ रोज़ रोज़ तव्हांखे को अपील करी कंपराणी आहे हू इन करे उन्हनि सभिनी पंहिंजे नाले जे पहिरें हरफ़नि खे गॾे कुदरतन जेको हुनजो तख़लुस ठही वियो आहे उहो ग़र्क़ थी वियो आहे ऐं पाण आहिनि ग़ुलाम रसूल ग़र्क़ ऐं जीअं असां चयो त इहो त सिर्फ़ु नालो आहे असीं दुआ था करियूं त हुनजो बेड़ो दरियाए सिंध में सदाईं तरंदो रहे पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार जे लाइ ग़ुलाम रसूल ग़र्क़ वेठल ऐं साम्हूं वेठल मौजूद बुजुर्गो ऐं दोस्तो अस्सलाम वालेकुम। दुखंदे सरड़ी ही तीली ॿारनि ॿारे विझंदी आहे सुरंदे रुक जी छणी डूंगर ॾारे विझंदी आहे। अॼु यकीन पुछो त मूंखे इंतिहाई मुसरत थी रही आहे त अॼु गंगू साहिब सां शाम मलाई पई थी वञे। जॾहिं कुझु साल अॻु में जॾहिं इलेक्शन जो माहौल हो त फेसबुक ते मुंहिंजी पोस्ट रखी हुई काफ़ी रखी हुईसीं पर हिकिड़ी पोस्ट मूं अहिड़ी रखी उन दौरान जॾहिं असांजे मोज़िज़ उम्मीदवारनि जे ख़िलाफ़ मुख़ालिफ़ ग्रुप तरफ़ां नाज़िबा अल्फाज़ इस्तेमालु कया पिया विया त मूं डायरेक्ट उन्हनि खे मुख़ातिब थींदी जुमिला लिखिया हुआ त महिरबानी करे पंहिंजी ज़बान खे हल्को रखो चङे नमूने ॻाल्हायो ईअं न थिए त अॼु हिकिड़ो गंगू आहे किथे ॿिया बि न गंगू पैदा थी वञनि। ऐं अॼु मां वक़्तु साबित कयो जी नसीर साहिब चयो त राणा तोमा राज थींदा राणा तोमा लख थींदा। अॼु हर सिंध जो बाशूर कोटड़े जो कोहिस्तान जो सिंध जो अवाम गंगू बणिजी चुको आहे ऐं इन तमामु फिनोमेना जो अक्कासी कंदे मूं पंहिंजे कंप्यूटर ते सिंध जो ही जेको तस्वीर पेश कई उन में उनजो इज़हार कयो अथमि। हिकिड़ो वेठे मूं कतो लिखियो आहे सो पेश कयां थो त पागल पंहिंजो पाण पढ़ाए चयो माण्हू पंहिंजो पाण खे पढ़ाईंदो हलंदो आहे। पागल पंहिंजो पाण पढ़ाए नातो जग में मुफ़्त ॻणाए मुश्किल जॾहिं वक़्तु अचे थो गंगू तॾहिं केरु सॾाए।